देवर राज किशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर राज किशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर जय गज बदन षडानन माता जय गज बदन षडानन माता जगत जननी दामिनी दुत गाता जगत जननी दामिनी दुत गाता जय जय गिरिवर राज किशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर नहीं तब आदि मध्य अवसाना मध्य अवसाना अमृत प्रभाव वेद नहीं जाना अमृत प्रभाव वेद नहीं जाना जय जय गिरिवर राज किशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर भव भव विभव पराभव कारिणी विश्व विमोहनी सुबस विहारिणी विश्व विमोहनी सुबस विहारिणी जय जय गिरिवर राज किशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर राज किशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर बोल जगदम्बा मात की जय। प्यारी साथ संगत हिकु दफ़ो वरी गॾु थिया आहियूं हिन देवी भागवत कथा में। कल असां पहिरियों स्कंद ॿुधोसीं। वेद व्यास
गौरैया पक्षीअ जे जोड़े खे ॾिसी, उन्हनि जे परिवार खे ॾिसी इच्छा कई आहे कि मूंखे बि पुटु हुजे, संतान थिए। पर केरु मूंसां शादी कंदी, किथां मां ॻोल्हियां जेका सुठी बि हुजे, समझदार बि हुजे, आज्ञाकारी बि हुजे। मुश्किल आहे। त देवर्षि नारद आयो ऐं उन देवर्षि नारद समस्या जो समाधान कयो। नारद उनखे चयो कि काई बि सुठी शइ बिना तपस्या जे न मिलंदी आहे, फ्रीअ में न मिलंदी आहे। बजाए का कामना करण जे असां पंहिंजी योग्यता वधायूं, ध्यानु ओॾां ॾियूं कि मूं में पात्रता कहिड़ी आहे, केतिरी मूं में योग्यता आहे, मां छा आहियां, मां केतिरे जे लाइक़ु आहियां। अगरि न आहियां त पंहिंजी पात्रता वधायां, बजाए हुन जे कि मां शॉर्टकट तरीक़े सां कुझु हथियाए वठां, पाए वठां, चालाकीअ सां, दंभ सां। दंभ माना कूड़ प्लस अहंकार। दंभ जो इहो मतिलबु आहे, कूड़ प्लस अहंकार। न त कूड़ो माण्हू अहंकार छो कंदो, पर दंभ उनखे ई चइबो आहे कि झूठ वरी उनजो अहंकार। दंभ करे, कुझु चमको करे, मां कुझु हासिल करे वठां, इहा सोच ख़तरनाक आहे। पंहिंजो बि नुक़सानु कंदी आहे, ॿिए जो बि, बिना योग्यता जे। ऐं जेतिरो टाइम असां विञाईंदा आहियूं फालतू, देवी भागवत में ईंदो आहे कि समय त बीतजे पियो थो। असां चाहे कुझु न बि कयूं या कुझु कयूं या ख़राबु कयूं या सुठो कर्म कयूं, समय उहो ई बीतजंदो उन ई स्पीड सां। पर मूर्ख माण्हू फालतू आदतुनि में समय विञाईंदो आहे ऐं समझदार माण्हू भॻवान जी कथा में समय व्यतीत कंदो आहे। समय त बीतजे पियो थो, त जॾहिं बीतजे ई थो, असांजो अगरि इन चिंतन में हलियो थो वञे, फालतू चिंतन में, बिना कुझु कए कुझु पाइण जी चाहना में, त उहो ई समय कुझु पंहिंजी प्रतिभा वधाइण में छो न लॻायूं। कर्म कयूं, पोइ फल पाण ई अची वेंदो। बजाए इन जे कि बिना योग्यता जे माण्हू जेको कंदो आहे, बिना योग्यता जे बसि कोई एक्शन बाजी, कोई अहंकार, कोई ॾेखाव, कोई ईअं ई फालतू बिना कारण नेतागिरी। इन्हनि जे बजाए असां बिना ई चेष्टाऊं कए शांत चित थी करे पंहिंजो ई निरीक्षण कयूं, मूं में केतिरा गुण आहिनि, केतिरा अवगुण आहिनि, ऐं इहो निरीक्षण करण में महिरबानी करे पंहिंजा गुण वधाए चढ़ाए न ॾिसिजो। इहा बि आदत आहे, पंहिंजा गुण ॾाढा नज़र ईंदा आहिनि, अवगुण घटि। सफ़ाई ॾियण लाइ मनु अची वेंदो आहे, बुद्धि अची वेंदी आहे, कि उहो अवगुण थोरे ई आहे मुंहिंजो, मूं में अवगुण कान्हे, उहो त मजबूरी हुई। ऐं गुण ॾाढा आहिनि मूं में, मां सुठी आहियां, मां भोली भाली आहियां। न, निष्पक्षता सां असां निरीक्षण करे ऐं पंहिंजो पाण खे संवारियूं, भॻवान खे वणण जे लाइक़ु थियूं। त समय जो सदुपयोग कयूं ऐं कंहिं शइ जी कामना अगरि आहे त उनखे पाइण लाइ पात्र थियूं। शॉर्टकट वारो रस्तो ख़राबु आहे। त देवर्षि नारद वेद व्यास खे चए थो, अगरि तव्हांखे पुट जी कामना अथव, सुपात्र पुट जी, त तव्हां तपस्या कयो। कंहिंजी? देवीअ जी। देवी आहे सर्वशक्तिमान,
देवीअ खां शक्ति पाए करे ई देवता शक्तिमान थींदा आहिनि। सभु उन खां ई शक्ति वठंदा आहिनि। त उन जी आराधना कयो। शक्तिअ जे बिना का वैल्यू कान्हे संसार में। धन शक्ति, पद शक्ति, बल शक्ति, त इहा जेका बि शक्ति उहा ई उतां ई ईंदी आहे। उन जी आराधना कयो। वेद व्यास हलियो तपस्या करण जे लाइ। हुन जो इष्ट हो शिव। सोचई मां शक्ति शिव जी शक्ति आहे, ॿई पति पत्नी आहिनि, त ॿिन्हिनि जी गॾु आराधना करणु लॻो। अर्ध नारीश्वर, शिव जी बि ऐं शक्तिअ जी बि। इहो सुठो रस्तो ॻोल्हे वरितो कि शक्ति ऐं शिव ॿिन्हिनि जी आराधना मां कयां। हू ॿिन्हिनि जी आराधना करणु लॻो त ॿई प्रगट थिया। पर ॻाल्हाए भॻवानु शिव थो। उन खां पहिरीं इंद्र खे डपु लॻो कि वेदव्यास एॾी तपस्या छो पियो थो करे। पोइ शिव उनखे सम्झाईंसि कि संत कॾहिं बि कुझु करे न, संत खां कॾहिं बि भयभीत थियण जी आवश्यकता कान्हे। छो त संत कुझु बि कंदो आहे न, उन जे पुठियां जगत जो कल्याण ई हूंदो आहे। संत खां ईर्ष्या न करणु खपे, संत खां डिॼणु न खपे। छो त हुनजो हर कार्य जगत जे भले लाइ ई हूंदो आहे। हू चाहे तपस्या करे, चाहे ऊचाईअ ते पहुची वञे, चाहे कुझु ॿियो कर्म करे, उन सां ईर्ष्या न कजे। इहो ईंदो आहे देवी भागवत में। पोइ भॻवानु शिव चयो वेदव्यास खे कि मां सम्झी वियुमि तोखे पुट जी चाहना आहे, तोखे पुटु मिलंदई, सॼे संसार में विख्यात थींदो, जंहिंसां तुंहिंजो गौरव वधे, अहिड़ो पुटु थींदो। भागनि सां मिलंदी आहे अहिड़ी संतान। हालांकि माण्हूअ खे चाहना कान्हे अहिड़ी, आहे ॼण। भाई चाहींदो आहे मूंखे अहिड़ो पुटु थिए जेको मुंहिंजो कारोबार संभाले। प्यार से बोलो जय माता दी। पोइ कुझु बि चवणो पए, प्यार से बोलो धन गुरु नानक, बसि पुटु मुंहिंजो कारोबार संभाले। त इन सां फ़ाइदो कहिड़ो? अहिड़ो पुटु हुजे जंहिंसां गर्व महसूसु थिए, गौरव थिए। भगत सिंह पंहिंजे पीउ खे चिठी लिखी हुई फांसीअ ते चढ़ण खां पहिरीं। पीउ खे चिठी लिखे कोई पुटु, ॾाढी वॾी ॻाल्हि आहे कि हे पिताजी, मुंहिंजो जनम ई देश जे लाइ थियो आहे ऐं हाणे उहो समय आयो आहे, मां देश जे लाइ क़ुर्बान थियण वारो आहियां। मूंखे फांसी मिलंदी, पर मूंखे कोई अफ़सोस कान्हे ऐं तव्हांखे बि न थियणु खपे। तव्हां गर्व कजो। ईअं थो लॻे ॼण पीउ पंहिंजे पुट खे थो सम्झाए, जबकि पुटु पंहिंजे पीउ खे पियो थो इहा चिठी लिखे। त सोचो न, पीउ जे अखियुनि मां ॻोढ़ा त वहिया हूंदा, पर इहे ॻोढ़ा हूंदा शौर्य जा ॻोढ़ा, कि मुंहिंजो पुटु हेॾियूं वॾियूं ॻाल्हियूं थो करे, मां जेको कमु न करे सघियमि उहो थो करे। त अहिड़े पुट जी प्राप्ति भॻवानु शिव जी कृपा सां ई थींदी आहे, तपस्या सां थींदी आहे, आराधना सां, या देवीअ जी या शिव जी। आहिनि त ॿई हिकु ई। अचो शिव खे यादि कयूं। हल भाई। आया दीवानो मां, आया मस्तानो मां, भोला
जहर जो प्यालो भंडारी, तो सारी दुनिया बचाई। पी जहर जो प्यालो भंडारी, तो सारी दुनिया बचाई। सुखकारी या तू उपकारी, जाने थी सारी खुदाई। जे ना पीहा तो भोला जहर, ना बचे हाँ कोई थी वने हाँ कहर। आया दीवानो मान, आया मस्तानो मान, भोला तुहे जोई बलहारी भंडारी। तुझे नाम का बया, तुझे नाम का बया। तो भगवान शिव वरदान थो ॾे वेद व्यास खे माता सां गॾु ई आयो हो कि तोखे उहो पुटु मिलंदो जंहिंसां तोखे गर्व थींदो, तुंहिंजो शान वधंदो, गौरव वधंदो। जे गुरु नानक देव साहिब जन खे बाबा श्रीचंद जहिड़ो पुटु मिलियो, तीअं वेद व्यास खे उहो वरदान मिलियो आहे शिव खां उन पुट जो। हाणे वरदान पाए करे आयो त सही वेद व्यास, पर शादी त कयल ई कोन हो। देवी भागवत जे अनुसार त अॻे छा कंदा हुआ, यज्ञ जी अग्नि बाहि कीअं ॿारींदा हुआ। यज्ञ में अग्नि खपे त हिक ॿिए खां वठंदा हुआ, पर शुरूआति कीअं थींदी हुई अग्नीअ जी, अरिणी मंथन कंदा हुआ। मंत्र बि पढ़ंदा हुआ ऋषि मुनि, ऐं जीअं विलोड़बो आहे न डंडी गोल रसीअ सां, तीअं लकड़ीअ सां अरिणी मंथन थींदो हो लकड़ीअ खे, त उन मां आग निकिरंदी हुई। वेदव्यास ऋषि उहो अग्नि प्रगट करण जे लाइ मंथन पियो थो करे, ओॾी महिल ई हुनखे काम प्रगट थियो, मन में काम भाव अची वियो। ऐं ओॾी महिल हिकिड़ी अप्सरा लंघी आसमान मां, घिरताची अप्सरा जो नालो, ॾाढी सुंदर। उन ऋषिअ उनखे ॾिठो, काम भाव उत्पन्न थियो। अप्सरा ॾिठई, हे ऋषि मूं ते मोहित थी वियो आहे, आकर्षित थी वियो आहे मूं सां, ईअं न मूंखे सराप ॾेई छॾे कि तो मुंहिंजी तपस्या भंग करे छॾियई। त उन अप्सरा तोते जो रूप धारण करे, शुकी तोतीअ जो रूप धारण करे ऐं भॻी। हाणे ही कामासक्त वरी अप्सरा खे ॾिठई, वरी उहा अप्सरा तोते जो रूप धारण कई, त हिन जे ओॾी महिल शक्तिपात थियो ऐं उहो शक्ति पुंज न जो किरियो उन अरिणीअ में, जंहिंसां ओॾी महिल हिकिड़ो बालक पैदा थी वियो। ही उन युग जी घटना आहे। ॾाढियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके हाणे संभव कान्हनि, पर उन युग में कुझु ॿी घटनाऊं थींदियूं हुयूं। उन बालक खे हिन पंहिंजो पुटु मञियो वेदव्यास कि इहो आहे शिव जो वरदान बालक। नालो बि रखियईंसि शुकदेव, छो त शुक तोतीअ जो सिमरण करे उहो पैदा थियो हो। हाणे उन बालक खे सनानु पाणी कराए गंगाजीअ में, ऐं पोइ पालना शुरू कई। वेदव्यास पंहिंजो ई पुटु बिना शादी कए मिलियो आहे,
बिना स्त्रीअ जे त ॾाढो उन में प्रेम मोह पुट में, ऐं धीरे धीरे वॾो पियो थिए उहो शुक। हुनखे सभु संस्कार ॾींदो वियो वेद व्यास, सभु जेके थींदा आहिनि ज्ञान संस्कार। पोइ 16 साल जो थियो त उनखे जणियो पातई, यज्ञोपवीत संस्कार कयईं ऐं देवी भागवत कथा ॿुधाईंसि। पाण रचना कई हुई वेद व्यास देवी भागवत कथा जी, हुई त अधु सलोक वारी। पोइ ॿिए बि कथाऊं अहिड़ियूं अहिड़ियूं ॿुधाईंसि, जो देवी भागवत 12 स्कंदनि वारो पंहिंजे पुट शुक खे पढ़ायो। पोइ वरी चएसि थो, हे पुट तूं मूंखे ॾाढो कामना सां मिलियो आहीं, तपस्या सां मिलियो आहीं, ऐं मुंहिंजी इहा ई चाहना आहे कि तूं बि शादी कर, तूं शादी कर। पोइ तूं पंहिंजे पुट खे इहो सॼो सेखार, शास्त्रनि जो ज्ञान ॾे। पोइ उहो पंहिंजे पुट खे ॾे ज्ञान। त इहा ई असांजी परंपरा आहे, ईअं हलंदो रहे। मां बि ॾिसां पुट पोटा ॾिसां, तूं शादी कर। शुकदेव चए थो, हे पिताजी मूंखे शादीअ लाइ त चओ ई न, मुंहिंजो जनम अयोनिज थियो आहे, मां कंहिं योनी मां जून में मां न आयो आहियां, मुंहिंजो जनम अयोनिज थियो आहे। त तव्हां मूंखे योनिन में छो था फासायो, जून में जनम मरण जे बंधन में छो था फासायो। गृहस्थ जो बंधन छा आहे मूंखे ख़बर आहे। शुकदेव 16 साल जो थी चुको हो ऐं उहो पंहिंजे उन में आनंद में मस्त हो, पंहिंजे स्वरूप में स्थित रहण वारो आनंद, आत्मज्ञान में, वैराग जे में, आनंद में। शुकदेव चए थो, मां ॾिठो आहे संसार खे, गृहस्थियुनि खे फासंदे, दुखी थींदे, रुअंदे, अनेक उन दृष्टांत ॾिना शुकदेव कि केरु केरु फासी चुको आहे, केरु शादी कई त सुख जे लाइ पर दुख ई उनखे मिलियो। ईअं कॾहिं पॉसिबल ई कान्हे कि संसार जो सुख बिना कंहिं दुख जे अचे। संसार जो सुख फ्रीअ में कोन ईंदो आहे, पंहिंजी क़ीमत वठंदो आहे दुख जे रूप में। शुकदेव चए थो, मूं ॾिठो आहे माण्हुनि खे, गृहस्थियुनि खे घणा झंझट आहिनि, केॾा उपक्रम करणा पवंदा आहिनि। हूअं त कोई चिंता न हूंदी आहे अकेले में, मां अगरि अकेलो रहणु चाहियां त मूंखे काई दिक़त कान्हे। शुकदेव थो चए, किथे बि जल मिली वेंदो नदीअ जो, भोजन मिली वेंदो वणनि फलनि जो, किथां भिक्षा करे बि खाई वठंदुमि, कुझु बि करे स्वतंत्र त रहंदुमि। पर जेके माण्हू शादी था कनि उन जे मथां जिम्मेदारियूं केॾियूं थियूं अची वञनि। हाणे पाण अॼु जे समय में सोचूं, शादी कर पुरुष जे दृष्टिअ सां, पोइ स्त्रियुनि जे दृष्टिअ सां बि ॾिसूं था। शादी कर त हाणे पुरुष खे घर बि खपे, घर में सीधो सामान बि खपे, लाइट जो बिल बि खपे न, पाणीअ जो बिल, कचरे वारे जो बिल, ॿियो छा, ज़ाल जा नखरा, इहो सभु लिखियलु अथव ॿिए रूप में। ज़ाल हमेशह रुसी वेठी आहे, कुझु दिक़त कान्हे त बि रुसी वेठी आहे, उनखे मनाए। इहो शुकदेव थो चए। उनखे अलाए छा थियो, उन अगरि कुझु चओ त हूअ 2 ॻाल्हियूं चई ॾींदी, चुप करे ॿुध त माण्हू चवंदा ज़ाल जो चमचो आहे। त घणा इहे झंझट आहिनि, घणा गृहस्थीअ जा हू आहिनि, ॿार अलॻि, ॿारनि जी फीसूं, पढ़ाई, कोचिंग जी अलॻि, वरी उन में बि ॿार खे कुझु दुख थिए त असांखे दुख थिए, ॿार बीमार थिए त असां बीमार थी वञूं, डॉक्टरनि जा पिया चकर लॻायूं,
ही सभु चए थो सुखदेव कि मां ॾिठो आहे संसारी गृहस्थियुनि खे, ही गृहस्थी जेके भॼंदा आहिनि ॾस पंध पाइण जे लाइ, समस्याऊं दूर कराइण जे लाइ, कॾहिं हिन डेरे ते कॾहिं हुन डेरे ते, कॾहिं माताजीअ वटि, कॾहिं बाबाजीअ वटि, कॾहिं पंथनि में, कॾहिं किथे, त एॾियूं समस्याऊं आहिनि न, दुख ई दुख आहिनि न गृहस्थीअ खे। त उहे दुख पैदा ई कीअं थिया? शादी करण जे करे। ही मां तव्हांखे शुकदेव जो तो पक्ष ॿुधायांव, पोइ वेद व्यास जो ॿुधाईंदोमांव, पोइ पंहिंजो ॿुधाईंदोमांव, ऐं पोइ तव्हांजो वठंदुमि ओपिनियन। हीउ अहिड़ो सुवालु आहे आदि जुगाद खां हलंदो आयो आहे कि शादी कजे या न कजे, कजे या न कजे। त शुकदेव ऐं वेद व्यास जो जेको संवाद आहे हीअ ॾाढो पढ़ण जहिड़ो अथव देवी भागवत मां। ऐं अॼु लॻे थो अॼु उहे सभु ॻाल्हियूं सही आहिनि जेके शुकदेव चयूं, कि असांजो जनमु थियो सिधो सो ॿार पैदा थियासीं सरल स्वभाव जा, ही किथे असां फासी वियासीं। चले थे हरी मिलन को, ओटन लॻे कपास, हलियासीं भॻवान खे पाइण लाइ, ऐं गोथरी खणी बाज़ारि पिया था वञूं भाॼी वठण, किथे गृहस्थीअ में फासी वियासीं। ॿारनि खे पिया त स्कूल छॾे अचूं हंज खणी करे। केॾियूं जेके बि समस्याऊं आहिनि इहे गृहस्थीअ मां ई पैदा थियूं आहिनि। ही उपाय हू उपाय, ही इलाज हू इलाज। अगरि शादी न करे माण्हू त बचो पियो हुजे इन्हनि सभिनी झंझटनि खां ऐं पंहिंजे आत्म सुख में हुजे, फासे ई न, त हलियो वञे मुक्त थी करे वञी परमात्मा सां मिले। इहो शुकदेव जो चवणु आहे। हाणे वेद व्यास छा थो चए? चएसि थो पुट ईअं न आहे। जेको गृहस्थ आश्रम आहे न ऐं घर जेको आहे न, उहो घर बंधन जो कारण कान्हे। न गृहम बंधनागारम बंधने च कारणम। ही जेको गृहस्थ जीवन आहे, हिकु घर आहे कंहिंजो, उन में पति पत्नी आहिनि, ॿार आहिनि, या ॿियो कोई बुज़ुर्ग बि आहिनि, जिते हिकु सिस्टम पियो थो हले, उहो हिकु आश्रम आहे। वेद व्यास थो चए उहो आश्रम ई त आहे, जंहिंमें हर कोई पंहिंजो पंहिंजो कर्तव्य निभाए थो। न गृहम बंधनागारम बंधने न च कारणम। न कोई गृह बंधन जो कारण आहे, न कोई गृह घर जेल आहे। त छा आहे बाक़ी बंधन जो कारण? मनसा यो विनिर्मुक्तो गृहस्थो अपि विमुच्यते। मन ई बंधन जो कारण आहे। तो जेको चई सही चई कि गृहस्थीनि खे मां फाथल ॾिठो आहे, त उहो फाथल घर जे करे कान्हे। घर कोन ॿधंदो आहे असांखे, भितूं छितूं पंखा इहे कोन ॿधंदा आहिनि। ॿधंदो केरु आहे? मन। मन ई असांखे ॿधी छॾींदो आहे जॾहिं असां मां ऐं मुंहिंजो करणु लॻंदा आहियूं। हिक ई घर में हर सदस्य जॾहिं मुंहिंजो ऐं पंहिंजो पर्सनल संग्रह कंदो वेंदो आहे, त बंधन शुरू थींदो आहे। उन खां बची वञे अगरि माण्हू, त इहो ई घर ई उन खे मुक्त करे छॾींदो। गृहस्थी बि मुक्त थी सघे थो, बल्कि हिकिड़े सन्यासीअ खां वधीक गृहस्थीअ जा चांसिस वधीक आहिनि मुक्त थियण जा। छो त सॼो हिकु सिस्टम आहे। पहिरीं माण्हू विद्या अध्ययन करे, पढ़ाई लिखाई करे, सम्झ हासिल करे, पोइ गृहस्थ जीवन में प्रवेश करे। उन गृहस्थ में रहण जो तरीक़ो कहिड़ो आहे? न्यायगत धन, न्यायोपार्जन करे, न्याय सां धन गॾु करे। धन जी आलोचना कान्हे, पर महिनत सां कमाए, न्याय पूर्वक, बेईमानीअ सां न, अनीतिअ सां न,
गृहस्थ खे घुर्जे न्याय सां ईमानदारीअ सां हू धन कमाए। ॿियो छा करे, न्यायागत धन कुर्वन वेदोक्तम विधिवत क्रमात्, वेदन जे अनुसार जीवन यापन करे। शास्त्र जेका आज्ञा कनि था, सनातन धर्म जा वेद ग्रंथ पुराण जी का आज्ञा कनि था, उन्हनि जे अनुसार हले, कूड़ न ॻाल्हाए, पवित्र रहे, साफ़ सफ़ाई रखे घर में, ऐं दान भी करे, अतिथि जो सम्मान करे। गृहस्थो अपि विमुच्येत श्राद्ध कुर सत्य वाक शुचि। श्राद्ध करे वॾनि जो, पंहिंजे पिता ॾाॾे खे यादि करे, उन्हनि खे भुलाए न, त उहो गृहस्थी अहिड़ो शुद्ध पवित्र गृहस्थी, जॾहिं वो समय थी वञे, जॾहिं वो अधेड़ अवस्था थी वञे त वानप्रस्थी थी वञे। मतिलबु घर ॿार पोइ छॾे ॾे, डायरेक्ट न छॾे, घर रही करे, घर जो सुख वठी करे, पोइ वानप्रस्थी माना झंगल में कुटिया ठाहे करे रहे, पंहिंजी ज़ाल खे पंहिंजे पुटनि जे हवाले करे। पोइ उन वानप्रस्थ में बि जॾहिं पूरी तरह अनासक्त थी वञे संसार मां, पोइ सन्यासी थी वञे, पोइ सिधो मोक्ष खे पाईंदो। इहो हिकु क्रम आहे परमात्मा खे पाइण जो, मोक्ष पाइण जो। व्यास ॾाढा सुठा सुठा मिसाल ॾिना हुनखे। चेस अनेक ऋषि मुनि गृहस्थी थी विया आहिनि, ब्रह्मा विष्णु महेश भी गृहस्थी आहिनि। गृहस्थी में स्त्री पुरुष ॿई हूंदा आहिनि, त जीअं वानप्रस्थ में जेका चए पुरुष, चाहे वानप्रस्थ आश्रम स्त्रियुनि जे लाइ लागू कोन्हे। वानप्रस्थ ॿई ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि। अगरि स्त्री पंहिंजे पतीअ सां वनवास वञणु चाहे त वञी सघे थी, पर नथी, उनखे ठीकु नथो लॻे त घर में रहे। उनखे बंधन कान्हे, स्त्रीअ लाइ बंधन कान्हे कि उहा वञे ई। वेदव्यास एतिरो तक चयो कि तूं चई थो मां भिक्षा वठी करे जीवन गुज़ार कंदमि, उहा भिक्षा किथां वठंदे? गृहस्थियुनि वटां। ये सभु सन्यासी भिक्षा वठणु आश्रित कंहिं ते आहिनि? गृहस्थियुनि ते। त हिन खां सुठो तूं गृहस्थी थी वञे न, जो हथु फैलाइणो न पए। उते वञी करे बि त मन भिटकंदई तुंहिंजो, बिना संसार जो सुख ॾिठे। सुखदेव चए थो, पिताजी मूंखे विश्वास आहे कि मां अगरि डायरेक्ट संसार खे छॾे विरक्त थींदुमि त मूंखे खीचींदा कोन ही संसार जा सुख। तव्हांखे अलाए छो पिया था खीचनि, तव्हांखे आकर्षित पिया था कनि, बार बार मूंखे फासायो था सुखनि में। एॾी आसक्ति अथव छा? सुखनि जी आसक्ति पोइ लोभ पैदा कंदी आहे, पोइ वरी धन में आकर्षण पैदा कंदी आहे, पोइ तव्हांखे धन बि खपंदो, पोइ फासी वेंदा। ही माया जल्दी त फासाईंदी आहे। मां तव्हांजो पुटु आहियां, तव्हां मुंहिंजो भलो अगरि चाहियो था त मुंहिंजी शादीअ लाइ मूंखे जोरीअ न कयो। इहो संभव ई कान्हे कि माण्हू कीचड़ में वञे ऐं मेरो न थिए। हिकु मिसाल मूंखे ॿुधायो, जो कोई हिकु बि अहिड़ो हुजे कि जेको गृहस्थी बि हुजे, सुखनि जे विच में, संसार जे बीचो बीच रहंदो हुजे, गांव बाम में न, शहर जे विच में, महलनि में रहंदो हुजे, ऐं फाथल न हुजे। वेदव्यास चएसि थो आहे, उहो आहे केरु? सुखदेव तो पुछे केरु? राजा जनक। राजा जनक बली किथां अची वियो? राजा जनक। ऐं इहो हिकु जनक कोन थियो आहे, ही जनक जी परंपरा में ई सभु जनक ई आहिनि ऐं सभई विदेह आहिनि।
सुखदेव चए थो ईअं आहे, अहिड़ी मिसाल आहे त मां उन जो दर्शन करणु चाहींदुमि। वेदव्यास चएसि थो बिल्कुलु वञ, तूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसी अचु, अनुभव कर कि हिकिड़ो गृहस्थी कीअं महलनि में रही करे अनासक्त थी परमात्मा सां जुड़ियल आहे, पंहिंजे स्वरूप में स्थित आहे। शुकदेव हलियो। हाणे शुकदेव किथां हलियो आहे? मेरू पर्वत खां वरी हिमालय पर्वत पार करे या लंबी उन जेका यात्रा कई न मिथिला ताईं, इन यात्रा में उन रस्ते ते ॾाढो कुझु ॾिसी वरितो, संसार ॾिसी वरितो। उन गांव जा माण्हू ॾिठईं, शहर जा माण्हू ॾिठईं, ऋषि जंगल में ऋषि मुनि ॾिठईं, तपस्वी ॾिठईं। अधु कमु त थी वियो वेदव्यास जो। परमात्मा जी इच्छा इहा ई अथव कि तूं हिन सॼे संसार खे ॾिस, हिन संसार खे पहचान, पोइ मुक्त थी करे मूं वटि अच। बिना फाथे, फास न, असां फासी था वञूं। समस्या इहा ई आहे, फासी था वञूं रंग तमाशनि में। शुकदेव ॾिठईं संसार अहिड़ो आहे। उहो शुकदेव ॾाढी लंबी पंध ई पंध हलियो। उहा लंबी यात्रा करे मिथिला में पहुतो ऐं मिथिला में नगर जेॾी महिल ॾिठईं, भव्य नगर, हेॾो सुंदर नगर, रस्ता रोड साफ़, दुकान घर। त उन नगर में जीअं प्रवेश कयईं राजमहल जे तरफ़, नगर में वञी राजमहल जे तरफ़, त द्वारपालनि रोकियो आहे ऐं पुछनि था केरु आहीं, कंहिंसां मिलणो अथई। हाणे सुरक्षा जी दृष्टिअ सां थींदा ई आहिनि द्वारपाल, जीअं अॼु जे समय में पुलिस, उन्हनि जो कमु ई ईअं हूंदो आहे, विड़ी करे ई ॻाल्हाइणो आहे। उन्हनि खे ट्रेनिंग ई ॾिनी वेंदी आहे कि दया बया मन में न रखिजो, छो त अपराधी न त ॾकंदा कीअं। त हुननि ॾाढो सख़्तु हुन टोन में पुछियो शुकदेव खां। तॾहिं शुकदेव जे मुख मां इहे अखर निकिता, कोई गुस्सो चऊं या कुझु ॿियो चऊं। चईं मुंहिंजो दुर्भाग्य मूंखे हिते वठी आयो आहे। उन्हनि खे चईं, हू सम्झनि ई न। शुकदेव चए थो, हालांकि गुस्से में नथो ॻाल्हाए शुकदेव, पंहिंजी सौम्य भाषा में ई थो ॻाल्हाए कि मूंखां पुछो था केरु ऐं छो आयो आहीं। मैं अकेले यूं ई मज़े में था, मूंखे कोई शौक़ु कोन हो अचणु। मुंहिंजे पीउ मूंसां ठगी कई आहे, ठगी त मुंहिंजे पीउ कई आहे। मूंखे चई मिथिला में वञ, तुंहिंजो भरम टुटी पवंदई। कहिड़ो भरम टुटियो हिते अची करे? हिते ॾिसां पियो त सभु सुखनि में आसक्त लॻा पिया आहिनि ऐं मूंखे मिलणो आहे राजा सां, त मूंखे रोके करे पुछो थो वञे केरु आहीं, छो आयो आहीं। मां फालतू एॾी लंबी यात्रा करे आयो आहियां। 2 साल लॻी विया हुआ शुकदेव खे हेसि ताईं पहुचण में। धीरे धीरे पियो हले, विश्राम कंदो कंदो, त मुंहिंजो अचणु व्यर्थ हलियो वियो। मां एॾी महिनत कई, हेसि ताईं आयो आहियां। इहा महिनत तॾहिं कंदो आहे माण्हू जॾहिं हुनखे धन कमाइणो हुजे। शुकदेव थो चए कि संसारी माण्हूअ खे पैसो खपंदो आहे त वेंदो आहे ॿाहिरि, यात्राउनि ते वेंदो आहे, कमाइणु निकिरंदो आहे, घरां बि निकिरंदो आहे, शहर मां बि निकिरंदो आहे, देश मां बि निकिरंदो आहे, पैसे कमाइण लाइ धिका खाईंदो आहे। उहे धिका मूं फोकट जा खाधा आहिनि। शुकदेव थो चए, मां त मज़े में वेठो हुउमि। पंहिंजे पीउ ते बि थोरो गुस्सो आयो अथसि कि उन शायदि मूंखां कुझु धोखो कयो आहे, मूंखे हेॾां मोकिलियो अथई। मूंखे गानो थो यादि अचे, ॾिसो अथव, कढ त। यूं ही अपने अपने सफर में गुम रूपक,
जा रहे थे जुदा जुदा, मुझे आप किस लिए मिल गए। मैं अकेले यूं ही मज़े में था, मुझे आप किस लिए मिल गए। मुझे दर्द दिल का पता न था, मुझे आप किस लिए मिल गए। मुझे दर्द दिल का पता न था, मुझे आप किस लिए मिल गए। न मैं चाँद हूँ किसी शाम का, न चिराग हूँ किसी बाम का, किसी बाम का। मैं तो रास्ते का हूँ एक दिया, मुझे आप किस लिए मिल गए। मैं अकेले यूं ही मज़े में था, मुझे आप किस लिए मिल गए। मुझे दर्द दिल का पता न था, यूं ही अपने अपने सफर में गुम, कहीं दूर मैं कहीं दूर तुम, कहीं दूर तुम चले जा रहे थे जुदा जुदा। मुझे आप किस लिए मिल गए, मुझे आप किस लिए मिल गए। उन शुकदेव एतिरो रुगो भॼन इहो गीत ॻायो न, हू हिकदमि अटेंशन थी विया, सावधान थी विया। छो त राजा जनक जा हुआ पहरेदार द्वारपाल, हिकदमि पेरनि ते किरिया। चैन हे छो त उनजी का पहचान सां पतो न पियो पए शुकदेव जी कि ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, याचक आहे, केरु आहे, कुझु बि सिर्फ़ु लंगोट त पातल हो केवल सो। ऐं चेहरे में तेज घुंघरालू वार, त पतो न पियो पए केरु आहे। पर हाणे जेॾी महिल ॻाल्हाई न शुकदेव, त हिननि खे पतो पइजी वियो। अॻे द्वारपाल बि अहिड़ा हूंदा हुआ जो ॿोलीअ सां सम्झी वञनि कि हिन जे अंदरि छा भरियल आहे। हू सम्झी विया ही त कोई ज्ञानी आहे, हिन जूं ॻाल्हियूं जेके आहिनि से सामान्य कान्हनि, हे ऊचे लेवल जूं ॻाल्हियूं आहिनि, जेके ॻाल्हियूं असांजो राजा कंदो आहे। सो उन्हनि माफ़ी घुरी ऐं वठी भॻा राजा वटि। साईं हिकिड़ो कोई अद्भुत महापुरुष आयो आहे, हू सामान्य त कान्हे, हू कोई विद्वान आहे, तव्हां सां मिलण थो चाहे। राजा पंहिंजे मंत्रीअ खे मोकिलियो, चई ॾिसो केरु आहे ऐं थोरी परीक्षा बि वठोसि। हाणे उन्हनि परीक्षा ईअं वरिती, मंत्री आयो, शुकदेव खे वठी आयो, अचो अचो साईं तव्हां सां मिलंदा, राजा तव्हां सां मिलंदा, तव्हां थोरो आराम कयो। हेॾी देरि शुकदेव ॿाहिरि बीठो हो उस में। हाणे उनखे हिकिड़े सुंदर बगीचे में विहारियनि जिते छांव ई छांव हुई।
दासियूं अची वियूं सेवा जे लाइ, हर प्रकार जो शयूं खणी आया, खाइण पीअण विश्राम जो, अतिथि आव भगत जो। पर शुकदेव तब ओड़ो ई रहियो, जीअं ॿाहिरि हो तीअं हिते बि अनासक्त। राजा जनक खे रिपोर्ट ॾिनी वई, साईं हू इन्हनि में आकर्षित ई नथो थिए सुखनि भोगनि में। ऐं द्वारपाल जे वक़्तु बि हूअ शांत सां ऐं धैर्य सां ई पियो ॻाल्हाए। पोइ राजा जनक पाण आयो ऐं उनखे महल में घुराई, पंहिंजे हिकिड़े विशेष कक्ष में। हाणे हुते राजा जनक ऐं शुकदेव आम्हूं साम्हूं वेठा आहिनि। राजा जनक पुछेसि थो, तव्हां केरु आहियो? हू थो चए, साईं मां वेद व्यास जो पुटु आहियां। जनक हैरान थी वियो, ऋषि वेद व्यास जो पुटु? शुकदेव मुंहिंजो नालो आहे। मुंहिंजे पिता मूंखे चयो विवाह कर, शादी कर। मुंहिंजो चवणु हो कि शादी बंधन जो कमु आहे, फासण जो ई कमु आहे। पर मुंहिंजे पिता चई न, ऐं उन तव्हां ॾे मूंखे मोकिलियो अथई कि तव्हांखे मां ॾिसां कि तव्हां शादीशुदा थी करे, ॿारनि बचनि वारा थी, राजकाज संभालण वारा थी, कीअं पंहिंजे भ्रम में स्थित रही सघो था। त उहो मूंखे ॾिसणो हो। राजा जनक चएसि थो, पोइ ॾिठव कुझु? शुकदेव चए थो, ॾिसण सां ख़बर न पवंदी आहे, संवाद करण सां, ॻाल्हाइण सां पतो पवंदो। तव्हां मूंखे थोरो कृपया सम्झायो। मुंहिंजे पीउ अगरि चयो आहे तव्हांजे लाइ त ज़रूरु कुझु ॻाल्हि हूंदी। तव्हां मूंखे सम्झाए सघो था कि असां गृहस्थ में रही करे परमात्मा खे कीअं पाए सघूं था? इहो संभव कीअं आहे? मूंखे विश्वास नथो अचे। राजा जनक चएसि थो, संभव आहे। तव्हां अगरि गृहस्थ में न बि रहो, तव्हां सन्यासी थी वञो, त कंहिं वण जे हेठां त वेहंदा न, त छा हुन वण में आसक्ति कान थी वेंदी कि मुंहिंजो स्थान आहे, मां हिते रोज़ु वेहंदो आहियां? आसक्ति त किथे बि कोन छॾींदी तव्हांखे। पाणी पीअंदा त चवंदा, हा तृप्त थी वियमि जल पी करे। अरे शरीर जूं जेकी आवश्यकताऊं आहिनि उहे त तव्हांखे पूरियूं करणियूं ई पवंदियूं। त जेका चिंता तव्हां हुते कंदा न, झंगल में रही करे, उहा चिंता मां हिते कंदो आहियां। राजपाट कीअं संभालणो आहे। भीतर जी जेका मूंखे ख़बर आहे कि आत्मा जेका आहे न, उहा हमेशह ई मुक्त आहे। आत्मा कॾहिं ॿधिजंदी ई कान्हे। आत्मा खे ही संसार नथो ॿधी सघे। ही संसार एतिरो कान्हे पावरफुल कि आत्मा खे ॿधी सघे। ॿधिजंदो आहे मन, बुद्धि। अगरि माण्हू पंहिंजे स्वरूप में स्थित रहे, पंहिंजो वास्तविक परिचय हुजे कि मां केरु आहियां, त उहो वास्तविक रूप रखी करे संसार जा कम कंदो रहे ऐं ईअं सोचे कि गुण गुण में व्यवहार पिया था कनि। मूंखे पंहिंजे लाइ कुझु कोन खपे, आत्मा खे कुझु कोन खपे। पर ही जेको शरीर आहे, इनखे त खपे न। अगरि मुंहिंजो शरीर बीमार थींदो त सभिनि खां पहिरीं मां पंहिंजो इलाजु कंदुमि। ईअं कोन चवंदुमि कि मां विधेय आहियां, मूंखे कोई कुझु कान। न, मुंहिंजे सभिनि खां निकट इहो शरीर आहे, त मां इन शरीर खे इलाज बि ॾींदुमि, इन शरीर खे सुख बि ॾींदुमि, निंड बि ॾींदुमि। पर मूंखे होश रहंदो कि मां शरीर खे थो ॾियां। अहिड़े तरीक़े सां मां कॾहिं ॿधिजंदो कोन आहियां। अपराधीअ खे सज़ा बि ॾींदो आहियां ऐं कंहिंखे पुरस्कार बि ॾींदो आहियां। मां सभु कंदो आहियां, संसारी जीअं कंदो आहे। पर मूंखे भीतर सां ख़बर आहे कि ही सभु मां साक्षी थी करे पियो थो कयां। मूंखे कुझु खपे ई कोन। ही गुण गुणनि में व्यवहार पिया था कनि।
हिकु मां रोल पियो थो निभायां अहंकार छॾे करे, ममता छॾे करे। इहा कला अगरि अची वञे, इहा त आणणी पवंदी। इहा तव्हां न आंदव त झंगल में बि अगरि अहंता ममता रखियव त उहो बि बंधन ई अथव। हीउ वाइड़ो थी वियो शुकदेव, कीअं त मां कॾहिं सोचियो ई कोन हो। ॾाढो वॾो प्रसंग आहे, राजा जनक ऐं शुकदेव जो संवाद। शुकदेव बि चएसि थो कि पर मूंखे अञा बि डाउट आहे, इहो कीअं थो थी सघे। उनजो जवाबु गुरबाणीअ में आहे। काहे रे बन खोजन जाई, काहे रे बन खोजन जाई, सरब निवासी सदा अलेपा, सरब निवासी सदा लेपा, तो ही संग समाई, काहे रे बन खोजन जाई, काहे रे बने खोजन जाई। हो हमसे सनम क्या पर्दा, हमसे सनम। हाणे तव्हां चवंदा हे फिल्मी गाना वाना पे, तव्हां न चवंदा, ॿिए जेके हूंदा फेसबुक ते चवंदा इसको ज्ञान नहीं है, त ज्ञान कंहिंखे था चओ। मां ॾाढियूं ऊचियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कयां जेके तव्हांजे मथे खां निकिरी वञनि, पोइ चवंदा यार ज्ञान है, समझ में नहीं आया, समझ में नहीं आया इसलिए तो तभी तो ऊंचा ज्ञान है। न द द द न न न न न न न न पुप मध जिय बास बसते हैं, मुकर माही जैसे छाई, पुप मध जिय बास बसते हैं, मुकर माही जैसे छाई, ऐसे ही हर बसे निरंतर, ऐसे ही हर बसे निरंतर, घट ही खोजो भाई, घट ही खोजो भाई, काहे रे
आहे रे बन खोजन जाई सरबनवासी सदा अलेपा सरबनवासी सदा लेपा तो ही संग समाई आहे रे बने खोजन जाई बाहर भीतर एको जानो बाहर भीतर एको जानो एह गुर ज्ञान बताई गुरु ज्ञान बताई जन नानक बिन आपा चीने जन नानक बिन आपा चीने मिटे न भ्रम की खाई मिटे न भ्रम की खाई काहे रे बन खोजन जाई सरबनवासी सदा अलेपा सरबनवासी सदा लेपा तो ही संग समाई काहे रे बन खोजन जाई बन खोजन जाई बन खोजन जाई गृहस्थ जीवन में भी परमात्मा मिली सघे थो छो त घर में बि उहो ई आहे झंगल में बि उहो ई आहे केवल असांजी आसक्ति छुटे अहिंता ममता छुटे इहा ॻाल्हि अची वई शुकदेव खे सम्झ में पूरी तरह तसली थी वई ऐं शादीअ लाइ हा कई ऐं देवी भागवत में लिखियल आहे शुकदेव शादी बि कई आहे धूमधाम सां वेद व्यास सुठी छोकिरी ॻोल्ही पीवरी पित्रनि जी कन्या हुई उहा ऐं न केवल शादी थी ॿार बि थिया 4 पुट 1 धीअ वरी उन्हनि जूं बि शादियूं कयूं शुकदेव गृहस्थ जो सुठो संदेश ॾिए थी देवी भागवत कथा ऐं वाकई शुकदेव इहे सभु पुट पोटा ॾोहिटा करे ऐं हिकदमि त्याग बि करे छॾियईं ॾिठई हाणे थी वियो मुंहिंजो गृहस्थ जीवन गृहस्थ आश्रम ऐं हलियो वियो सभु छॾे करे कैलाश जे तरफ़ अलूप थी वियो पोइ वेद व्यास उदास रहण लॻो पुट जो मोह पुट जो प्रेम त शंकर भॻवान जी वरी उस्तति कयईं त भॻवानु शिव खे शिव दर्शन ॾिनो उन शिव खे चयईं साईं मां पंहिंजे पुट जे बिना नथो रही सघां मुंहिंजो ॾाढो प्यार आहे मुंहिंजे पुट सां शिव भॻवानु उनखे सम्झायो कि हू शरीर सां हलियो वियई पर तोसां गॾु ई अथई ऐं हू अमर थी वियो
सॼे संसार में उनखे यादि कयो वेंदो। जे बाबा श्रीचंद उहे बि अलूप थी विया हुआ। भॻवानु शिव एतिरो कयो, चईंसि तोखे उन पंहिंजे पुट जी छाया नज़र ईंदी, तूं छाया जो दर्शन करे सघंदे, एतिरो वरदान ॾियां थो। पोइ वेद व्यास रहण लॻो। हिते असां कथा रखूं था। इन खां पोइ महाभारत जो प्रसंग थो अचे। उहे कथाऊं असां सुभाणे ॿुधंदासीं। देवी भागवत जूं 12 स्कंद आहिनि। अञा ॿियों स्कंद थियो आहे, ॿियों स्कंद बि हले पियो थो आख़िरीअ जो। त जेतिरियूं जीअं कथाऊं थियूं पाण ॿुधंदासीं, श्रोता जेको हूंदो आहे न, उहो त आनंद वठी वठंदो आहे। जेतिरो मिलियो, जीअं मिलियो, जेतिरो बि आयो प्याले में, त सिक सां श्रद्धा सां इन देवी भागवत श्रवण कजो कथा खे, ऐं ईअं ई नवरात्रा पंहिंजा सफला कजो। बोल मात जगदम्बे भवानीअ की जय। आरती जग पावन पुराण की, आरती जग पावन पुराण की। मात्र चरित्र विचित्र खान की, मात्र चरित्र विचित्र खान। देवी भागवत अतिशय सुंदर, देवी भागवत अतिशय सुंदर। परमहंस मुनि जन मन सुख कर, परमहंस मुनि जन मन सुख कर। विमल ज्ञान रवि मोहत में हर, परम मधुर सुषमा वितान की। आरती जग पावन पुराण की। सकल सुमंगल दायनी, सन्मति सद्गति मूर्ति प्रदायिनी। नूतन निर्जनभूति विकारिणी। परम प्रभाकर तत्त्वज्ञानिनी। आरती जग पावन पुराण की। आरती शांति क्रांति भयभंजनी। पाप ताप माया मत गंजनी। शचि सेवक मन मानस रंजनी। लीला रस अनुमय निदानकी। आरती जग पावन पुराण की। मात्र चरित्र विचित्र खान की।